ज़िले कश्मीर कंदकोट में बदअमनी जो आज़ार रुकजी न सघियो। ताज़े वाक़े में घोसपुर जमाल थाणे यद में धाड़ेल सरेआम रोडनि ते निकिरी आया ईंदड़ वींदड़ मुसाफ़िर गारियुनि खां लखें रुपया फुर। कार के बीहण जो इशारो न बीहण ते धाड़ेलनि जी फायरिंग। कार जे टक्कर में हिकु धाड़ेल मौके ते फौत, ॿ धाड़ेल ज़ख़्मी थी पिया। कार कल्टी थियण सबबि कार में सवार 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। कार सवार ज़ख़्मियुनि खे करमपुर सरकारी अस्पताल इलाज लाइ आंदो वियो। फौती वल फोरू जी सुञाणप सब्जल निंदवाणी ॾहिराणी तौर थी वई आहे। हिकु ॾोहारी अलीअसर निंदवाणी सख़्त ज़ख़्मी थी पियो। पुलिस लाश हथु करे वरितो आहे। ॿिए तरफ़ पुलिस मुक़ाबले जी दावा पूर्ण करे छॾी आहे। पुलिस मूजिबि ॾोह दौरान धाड़ेलनि ऐं पुलिस में मुक़ाबिलो थी पियो। धाड़ेलनि फरार थियण जी कोशिशि कई त साम्हूं कार में टक्कर जे नतीजे में हिकु ॾोहारी फौत थियो आहे। हिकु धाड़ेल ज़ख़्मी गिरफ़्तार कियो आहे, जॾहिं त 2 ज़ख़्मी धाड़ेलनि खे साथी ॾोहारी खणी पाण फरार थी विया आहिनि। ॿिए तरफ़ ज़रियनि मूजिबि को बि पुलिस मुक़ाबिलो न थियो आहे। हिकु धाड़ेल कार जे टक्कर में फौत ऐं हिकु ज़ख़्मी थियो आहे।